सब इंस्पेक्टर आहियां, हाज़िर सर्विस आहियां। अनवर शरफ साहब को सब इंस्पेक्टर आहे, मूंसां बाज़ार ॾांहुं बि कोर्स कई, दोस्ती रखी। 8 नगर मां हींअर कूड़ा केस को मुनीर शरा चए थो मां वॾेरो आहियां, नईम शरा, राशिद आहे, सम्झे मुंहिंजा मां फोटू मां आई जी साहब खे अलाइनूं कयूं। एडिशनल आई जी खे पंहिंजे जेके भाला ऑफिसर आहिनि, जेके असांजो घरू वज़ीर आहे लंजवार साहब यादि चवंदो 8 खां 7 ठग आहिनि, मुंहिंजा तमामु ख़ौफ़ आहे, मुंहिंजे बचनि खे नुक़सान आहे। उन्हनि खे नोटिस कढी इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं मूंखे सां इंसाफ़ बि कराए। मां बजरे वञी खपाए बुख बदाली में बाज़ार में आहियूं त मुंहिंजा पुट ॿ पुलिस वारा थींदा या पटे वारा, त मुंहिंजी ज़िंदगी ख़ुशहाल गुज़रंदी। हाणे मूं ते कूड़ा केस दाख़िल कराइनि था, को बि इंसाफ़ न आहे। 10 तारीख़ सॼी दुनिया में दायो आहे, अख़बार मदद घुराए इंसाफ़ घुरायो आहे, को बि DIG लाड़काणे वटि 10 तारीख़ पेश थो आहियां मीर नादर ख़ान जे नवाब जे ख़िलाफ़। त जेको आहे सो रेंज ऑफिसर जेको आहे 8 लख 5.5 लख मूंखे कंबर मां अथई, तक़रीबन 2 लख जेको ऑनलाइन करायामांसि, 2 लख 5 मिनी केस उहे लेटर पिया आहिनि। ॿुधाइनि त सियासी माण्हुनि जो आहे, वधीक कंहिं सियासी ॾाढोवार माण्हुनि जा ॾोहारी आहे। मूंखे हाणे ठठा खां मुंहिंजो बयानु बिजराणी साहब ॾिनो आहे, हाणे ठठा खां लाड़का एजेंट टू कश्मीर जो मां एतिरी उमिरि आहे, मुंहिंजी बाक़ी 3-4 साल सर हरू भरू मूंखे हथियार खणंदे तव्हां ज़ोर कयो आहे, त पोइ मूंखे पंहिंजा पला न कया या मूंखे मारींदा आहिनि। त मुंहिंजे ऑफिसर कोई बि न SSP मदद करे थो, न DIG लाड़काणो, ऐं मुंहिंजे मरण जो कारण जो घरू वज़ीर लंजवार साहब, DIG लाड़काणो, सिंध हुकूमत IG साहब। अॼु मुंहिंजो मुतालबात हिननि खे जेको आहे सो वार्ड रखी हिननि खे गिरफ़्तार करे मूंखे पंहिंजो हक़, मूंखे इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे।